मरहूम मोहम्मद उस्मान डीपलाई 13 जून 1908 ईस्वी में थरपारकर जे इलाइक़े डीपलाई में ॼाओ। सिंध जे ही घण पासाइन शख्सियतन हिक ही वक्त आलम भी हो त मुफस्सर भी, तारीखदान भी हो त फलसफी भी, समाज सुधारक हो त सियासी अगवान भी, अदीब अफसाना निगार नावल निगार भी हो त नुकाद ऐं शायर भी। शायरी में शाइक लक़ब कम आणींदो हो। सिंधी फारसी ऐं उर्दू खां अलावा खेस अरबी गुजराती ऐं गुरमुखी जी भी ॼाण हुई। मरहूम मोहम्मद उस्मान डीपलाई खे जेकॾहिं मिर्ज़ा कलीज बेग सानी चइजे त को बि वाधाव न थींदो। संदसि इदारत हेठि इबरत, इंसान, इंसानियत ऐं मेहरान वग़ैरह जा पर्चा निकिरंदा रहिया, जंहिंमें सिंध जे समाजी सियासी ऐं मुआशी हालतुनि ते बेनज़ीर मज़मून शाया थींदा रहिया। डीपलाई साहब जा अटकल 150 खनि किताब लिखियल ऐं छपियल आहिनि। डीपलाई साहब के पीरी मुरीदी सिंध में राइज बिदतन ऐं रुझाननि ते तमामु घणो लिखियो ऐं इस्लामी तारीख़ ते भी कलम कयो। इस्लामी जंगियुनि ऐं उन्हनि में पेश थियल अज़ीम कारनामनि ते नावलेट ऐं कहाणियूं लिखी। डीपलाई साहब हिकु बहितरीन नसर नवीस हो। हुन सिंधी में जिद्दत पसंदी खे भी ज़ोर वठरायो ऐं इनकलाबी जज़्बनि खे फ़रोग़ ॾिनो। हुन इंसान जी तारीख़ बे खोली। डीपलाई साहब जो वॾे में वॾो कारनामो हिन जो लिखियल नावल सांघड़ आहे, जंहिंमें डीपलाई साहब हुर तहरीक जे पस मंज़र खे बयान कयो, सिंध में कायम इस्तेहसाली निज़ाम खे उजागर कयो ऐं मुखीअ जे पूरी जंग खे ज़बरदस्त पेराए में बयान कयो। डीपलाई साहब हिन नावल में सिंध जी सकाफ़त ऐं बहादुरी खे वाज़ेह कयो ऐं एशिया जी पहिरीं गोरीला जंग जी तारीख़ रक़म कई, जंहिंमें मर्दनि सां गॾोगॾु औरतनि बि अहम किरदार अदा कयो। हिन नावल सिंध में क़ौम परस्त तहरीक खे भी हथी ॾिनी। सांघड़ नावल सिंधी ॿोली जो पहिरियों ज़ख़ीम तारीख़ी जंगी नावल आहे, जेको सिंधी अदब में ख़ासि तौर नावल निगार में अहम जाइ वलारे थो। संदसि ॿियनि अहम किताबनि में नाताल जो तोहफ़ो, सचाई, मूड़ी मुस्तफ़ा, कमाल शाहिदी, नूर जहान जो पुट, नूर तौहीद, समरकंद जो सूफ़ ऐं गुलशन इबरत वधीक मशहूर आहिनि।